इलाइक़े सिंधड़ी में कारें इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल फहमीदा शर केस में नामज़द 8 मां 3 जवाबदारनि खे मीरपुर ख़ासि जेल हवाले कयो वियो आहे। जेल हवाले थियल जवाबदारनि में मक़तूला जो मामो ग़ुलामू शर, सनस भाउ इस्माइल शर ऐं मौला बख्श शर शामिल आहिनि। ॻोठ जहान ख़ान शर में 10 ॾींहं अॻु फहमीदा शर खे पसंदि जी शादी करण तां कारें इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो हो। कारें इल्ज़ाम हेठि क़त्ल थियल फहमीदा शर केस में नामज़द 8 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस तरफ़ां अदालत में बि खेनि पेश कयो वियो ऐं हाणे मीरपुर ख़ासि जेल मोकिलियो वियो आहे। जेल हवाले थियल जवाबदारनि में मक़तूला जो मामो ग़ुलामू शर, भाउ इस्माइल ऐं मौला बख्श शामिल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था सिंधड़ी मां टाइम न्यूज़ रिपोर्टर असद शर खां। असद शर, वधीक आगाह कजो, फहमीदा शर क़त्ल केस में 3 जवाबदारनि खे जेल मोकिलियो वियो। जी हाँ, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ फहमीदा शर जे क़त्ल वारे वाक़े में जेके पुलिस पंहिंजे तरफ़ां जेके गिरफ़्तार कया हुआ, जंहिंमें हुनजो मामू आहे ऐं जेको इन केस में मुख्य जवाबदार जो जंहिं रोल अदा कयो औरत फहमीदा खे वापसि कराइण बाद ऐं हुनखे माराइण में, उहो जेको आहे सो पुलिस हुनखे गिरफ़्तार कयो आहे। हुनजो भाउ ऐं ॿियो हुनजो वेझो अज़ीज़ मौला बख्श ऐं इस्माइल, इहे जेके हिन ते गिरफ़्तार आहिनि, इहे इन्हनि खे जेको आहे सेशन कोर्ट मीरपुर ख़ासि में पेश कयो हुयो, जंहिं हुननि खे जेको आहे सो मीरपुर ख़ासि जेल हवाले करे छॾियो आहे। उन हवाले सां मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त फहमीदा शर जो जेको केस आहे, उन खां पोइ हुनजो मुड़ुसु जेको आहे सो ग़ुलाम कादिर, उहो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। उनजी हयाती खे ख़तरो आहे। उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको हितां जो बाअसर आहे क्रिमिनल, उन ते बि उहो इल्ज़ाम हणी रहियो आहे त उन मां मूंखे जान जो ख़तरो आहे, मूंखे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो वञे, मगर मूंखे तहफ़ुज़ नथो ॾिनो वञे। उन हवाले सां तव्हांखे ॿुधायां त ही सिंधड़ी तालुके में 2 जेके आहिनि से पसंदि जेको आहे सो 2 औरतूं क़त्ल थियूं आहिनि, जेको जंहिंमें हिकिड़ी जेका आहे सा फहमीदा शर जे पंहिंजी बिरादरीअ जे ग़ुलाम कादिर शर सां शादी कई, जंहिंखे क़त्ल कयो हुयो। जॾहिं त ॿी औरत जेका उहा पहिरीं सिंधड़ीअ में सिंधड़ी थाणे जे हद में रहंदी हुई, ॻोठ कासिम मरियमी, जंहिंखां पोइ हू जेको आहे सो दौलताबाद वई। गुलशना शर, उन खे बि जेको आहे सो क़त्ल कयो वियो आहे। इहो 2 क़त्ल जे हिक ॿिए जो तसलसल आहिनि त ही जेको नाम निहाद ऐं फरसूदा रस्मूं जेका आहे सा कारोकारी, उन में उन्हनि ते इल्ज़ाम मटे उन्हनि खे क़त्ल कयो वियो आहे। ऐं जेको आहे सो उन हवाले सां सिविल सोसाइटी, समाजी इदारा जेके आहिनि औरतुनि जे हक़नि लाइ कमु कंदड़ आहिनि, उहे सिर्फ़ु ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि ऐं फेसबुक ते पोस्टुनि खां वधीक कुझु बि न आहे कयो। उन हवाले सां जेको आहे सो ताज़ो ग़ुलाम कादिर शर बि जेको आहे सो पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त मूंखे DSP सिंधड़ीअ मां बि ख़दशा आहिनि त उहो जेको आहे सो दुर बणियल आहे। ठीक है, अपडेट करण लाइ महिरबानी। माजी असद शर, मीरपुर ख़ासि ज़िले में ऐं सिंधड़ी जे इलाइक़े में 2 औरतूं शर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ गुलशाना शर ऐं फहमीदा शर, उन्हनि खे कारें इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो। पुलिस अञा ताईं इन ॿिन्ही केसिस में का ख़ासि कारकर्दगी नाहे ॾेखारे सघी। ॿिए पासे अव्हांखे अपडेट